शामिल कंदासीं। मिनी बजट जे पेश थियण ऐं तेल जा अघ वधाइण खां पोइ सामूंडी पटीअ जे इलाइक़नि केटी बंदर ॻाढ़ू बघाण उदासी समेत समूरनि इलाइक़नि में नफ़ेखोरनि आम वापे जी शयुनि जा अघ थियण ते वाधाए छॾिया आहिनि, जंहिं सबबि मिसकीन तबिको ॿिनि वेलनि जी मानीअ ॻभे लाइ परेशान आहे। इन हवाले सां अपडेट कंदो केटी बंदर खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर गुलाम नबी ख़ासकेली। जी गुलाम नबी, ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत पारां जीअं ई मिनी बजट पेश थियण खां पोइ ठठे ज़िले जे सामूंडी पट्टी वारे इलाइक़े केटी बंदर ॻाढ़ो बगाण सजणवारी ठारेवारी बुआरा घोड़ाबाड़ीअ समेत समूरनि इलाइक़नि में तव्हां ॿुधाईंदो हलां त वापारियुनि पारां जेको आहे रोज़मर्रा जी शयुनि जा रेट जेका आहिनि उहो वधाए छॾिया आहिनि। जॾहिं त तव्हां ॿुधाईंदा हिन वक़्तु जेको अटो जेको आहे उहो 140 खां 150 रुपया किलो जेको अटो विकामजी रहियो आहे ऐं तव्हां ॿुधायो त तेल जेको आहे उहो जेको आहे 700 खां 750 रुपया किलो तेल जेको उहो विकामजी रहियो आहे ऐं गिहु जेको आहे उहो 600 खां 650 रुपया किलो गिहु जेको विकामजी रहियो आहे। बसर जेको आहे 220 रुपया किलो जेको आहे बसर विकामजी रहियो आहे ऐं मुर्गी जेकी आहे उहा 800 खां 850 रुपया किलो जेकी आहे मुर्गी विकामजी रही आहे। ऐं जॾहिं त ॿिए पासे सब्जीअ वारनि बि जेका आहिनि पंहिंजा रेट जेका आहिनि उहे वधाए छॾिया आहिनि। जॾहिं तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु जेको आहे सामूंडी पट्टीअ जे इलाइक़े में जेके मज़दूरी कंदड़ मज़दूर जेको आहे उहो हिन वक़्तु हिकु वेले जे मानीअ जे लाइ बि सख़्तु परेशान थी वियो आहे। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको आहे ताज़ो मिनी बजट पेश थियण खां पोइ जेको आहे इन जेको आहे वापारियुनि जेको आहे हिते जेके तव्हां ॿुधाईंदो हलां त अटो जेको आहे काफ़ी डीलर जेका वॾा डीलर जेका आहिनि उन्हनि जेके अटे जा जेका स्टॉक करे छॾिया हुआ उहे हाणे जेका आहिस्ते आहिस्ते रेट वधण खां पोइ स्टॉकनि जो माल जेको आहे ॿाहिरि कढी रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेकी आहे सामूंडी पट्टीअ में जेके हेतिरी महांगाई जे बावजूद बि जेको आहे DC ठट्टा AC घोड़ाबाड़ी या मुख्तियाकार घोड़ाबाड़ी जेको आहे हिननि जे मथे कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई न कई आहे ऐं हिते जा इलाइक़े वासी ख़ासि करे मज़दूर तबिको जेको आहे उहो सख़्तु परेशान थी वियो आहे।